हुजे ना हुजे पर तोखे वाट ईंदे केतिरनि माण्हुनि ॾिठो हूंदो सभिनी इहो सोचियो हूंदो ऐं वीचारनि सां वॾो ना हक़ आहे इन्हनि खे मानी बि नथी मिले वॾा ज़ालिम आहे न खण पंहिंजी इहा मानी ऐं आऊं चवां थी तूं बि हितां निकर ही दोडा पोटारे मूंखे छा थी ॾिसी आऊं चवां थी निकर निकर न त धूड़ न मिटे चाची चाची अम्मा अम्मा छा ॻाल्हि आहे किस्मत वारियो आहे का त ॻाल्हि हूंदी को हिकु ॾुख सूर हुजे त तोसां सलिया हज़ार दर्द आहे हिन सीने में कहिड़ो ॿुधाए नाज़ा जा ॾुख आहिनि जेके सीने में नथा समाइजी सघनि छा सोचियोसीं नाज़ा जे लाइ ऐं छा थी वियो भाॼाई राति सोट वारा अचनि सभु गॾिजी सलाह कयूं था पोइ वञी वलीदाद वारनि सां ॻाल्हायूं था कंहिंजे बारे में नाज़ा जी इजाज़त वठण लाइ जबल नाज़ा खे इजाज़त कोन मिलंदी जवाब ॾींदा बंदूक त कोन हूंदा न जवाब भी समझ वो ॻाल्हाइण जी कहिड़ी ज़रूरत ॻाल्हाईंदासीं ज़रूर जॾहिं जवाब ॾिननि त को ॿियो रस्तो ॻोल्हींदासीं पर हाणे नाज़ा खे न अज़ाब में रहण कोन ॾींदासीं छोरो रेस वटि रहियल असां उनखे किथे किथे न आहे ॻोल्हियो अदा छोरो रईस वटि वियो ज़रूरु आहे पर रईस कॾहिं बि उनखे पनाह न ॾींदो इहो जय तव्हांजो वहम आहे मौला तो जाने अदा रेस खे असां को वधीक सावण वारा अज़ीज़ न आहिनि हाणे सुस्ती छॾियो इन खां पहिरियां जो मुंहिंजे मथां फ़ैसिले लाइ बार वधी वञे ॾींहुं राति हिकु करे उन छोरे खे लेटाए विझो हिननि मुअनि खे एतिरो पिटियो आहे जो को शइ हुई कोन्हे पर हिननि खे कुझु थियो कोन्हे भागन भरी जंहिंजो संद सड़ियल हुजे उनखे बददुआ कहिड़ो असर कंदी चवें सच तूं आहे मुअनि जो संद सड़ियल न रुगो असां सॼो ॻोठ झोलियूं झले पियो तो पिटे त अलाए कॾहिं हिननि जूं पाड़ा पटबियूं पर न उते जो उते बीठा आहिनि अम्मा असां कम ॻोल्हे आया आहियूं हा मां अदो सही तो चए असां कम ॻोल्हे आया आहियूं कहिड़ो कम ॻोल्हे आया आहियो मां ईअं था हजाम को दुकान था खोलियूं अरे दुकान खोलण खे छॾियो निभागा किथे वञी बीहो फिलहाल बीहण खे छॾ छो मथां फसल पको बीठो आहे लाबारा ॼाण पिया तो में सहप आहे कोन इहे गॾा केरु ढोईंदो लख जी ॻाल्हि कई थी भागन भरी लख जी ॻाल्हि कई थी मनी जासी थोड़े अब्बा मरन तव्हांजा दुश्मन पीउ सां गॾु वेंदव का लाई लपाई आणींदव त के चार कणा अन्न जा थी पवंदा पेट पली पवंदो
मुलादत जी तकड़ करता हली अदा खे ॿुधायूं। जेकॾहिं असां अधा ॾे हलियासीं त ही वरी भॼी वेंदो। ईअं कर तूं वञी अदा कठिया, मां इन छोरे मथां नज़र रखां थो। ठीकु आहे। वञ। तोखे कहे चयो त हिते तूं मौत जे मुंहं में अचो। बाबा तोसां मिलण लाइ आयो हुउसि। तूं मूंखे छॾ, पंहिंजी सोच। इन खां पहिरियां जो तोखे हिते केरु ॾिसी वठे, तूं हितां निकिर। हाँ बा, वो जालिम 24 कलाक तुझी ताड़ में आहिनि। तू हितां जल्दी निकर। मुला दादा जी अदा। तूं ऐं अनवर घर खे फिरी वञोसि, मां हिते ई बीठो आहियां। ठीकु आहे दा। चङो बाबा, मोकिलाणी आहे। दुआ कजो, अलाह जी दुआ। वरी छा थियो? बाबा हू चइनी तरफ़नि खां बीठा आहिनि। हाणे छा थींदो? भाॼी तूं हीअं करजो, जल्दी मूंखे बंदूक खणी ॾे। जल्दी कर। अदा तकड़ न कर, कुछ सोच। करे बाहर वेंदो तो मारजी वेंदो। चाची हू अंदर भी बख्श कोन करता। अदा जल्दी कर, पुलिस के फोन कर। सुन सलाह। हेॾा 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 ही तव्हां ॿिन्हिनि खे कल्ह बि मूं कुझु कोन चयो त कम ई कोन कयो। अॼु बि ॿई ॼणियूं खट ते बालम थियो वेठियूं आहियो। हाणे घर जो कम तोखे ई करणो आहे। मूंखे छो? आउं का तव्हांजी नौकरियाणी आहियां छा? त पोइ न कर कम, कंहिं तोखे चयो आहे? हाँ ॻाल्हाई कीअं थी? तुंहिंजो दिमाग़ कुझु घणो ख़राब थी वियो आहे। अचे अचे वली रुगो अचे। भाॼी घर सॼे जो कमु करे छॾियो आहे। हाणे मूंखे इहो ॿुधाए कहिड़ो कमु रहियल आहे त उहो मां करे थी वठां। तूं अजायो वात न हण। मुंहिंजे चवण खां बग़ैर कम जे तहीं करे छॾियो, पोइ आउं चरी थी आहियां। वात छो हणां? वात हण त तुंहिंजी आदत थी वई आहे। छोरी उन ॾींहं खां पोइ हाणे त तुंहिंजा पर निकिरी आया आहिनि। बीह बीह हाणे त तुंहिंजो बिलो करणो ई पवंदो। हा बिलो छा कंदीअ? वली दादा खे चई मूंखे बंदूक हणाईंदीअ, हणाए छॾ बंदूक। हा हाणे त ईअं ई करणो पवंदो। ॾिसजां हाणे आउं ईअं ई कंदुसि। भाॼी जेको रहियल कमु आहे न उहो मूंखे ॿुधाए, मां करे थी छॾियां। बाक़ी अजायो होश मां न निकिर। हाँ हाँ ॻाल्हाई छा थी? होश मां न निकिर। आउं चवां थी ज़ुबान संभाले ॻाल्हाए। फज़ीलत सिख कुझु। ही मूंसां बि तूं ॻाल्हाए, मथो फिरो अथई छा? सावण खान ख़ैर जो कमु आहे। फ़क़ीरनि ॾे न्यापो मोकिलियो थी। वे ख़बर फ़क़ीर वे त ॿुधायां थो। भाॼी चांहि त करे वठ। हाँ दा करे थी वठां। अदी वारो कर,
का कड़कपति चाहे प्यार दरवेश आया दुआ कंदो साए। हा दा ठाए थी अचां। सावण खान भला दे हाल अहवाल। ख़बर फ़क़ीर तोखे त ख़बर आ त जंहिं दुश्मनी में असां हथ विधो आ उहा एतिरो जल्द आसानीअ सां ख़त्म थियण वारी न आहे। तव्हां खणी हथ कढो पर वली दादा वारा कोन मुड़ंदा। असीं त कंडनि ते घिसी कयो वेठा आहियूं। रुॻो हुननि मां जान छुटे पर वलीअ वारा मुड़नि ई नथा। राति रबू बि ॿधिजी वियो। जे पुलिस न अचे हा त अलाए छा थी वञे हा। असांजा सभु मुड़ुस जेल में आहिनि, मां अकेलो ॿाहिरि। हाणे हमराह जी पोइवारी कयां या फसल जी सार संभाल। अकेलो मुड़स मसलो त आहे। इन करे यार छोकरा तोरा वतन ता वांदा घुमंदा। जेकॾहिं वञी फसल संभालिन त चार आना तोखे बि भाईचारो ॾींदो मैं। सलाह त वाह जो कई अथी, फसल भी तैयार आहे। पर यार असां फ़क़ीर माण्हू, ख़ौफ़ आहे किथे वली दादा वारा। तू छोकरनि खे छॾ त वञी फसल खे पाणी ॾेई अचनि। अॼु शाम पाणीअ जो वारो आहे। जेकॾहिं वली दादा वारा गोड़ कनि त पोइ यार तव्हां ते ज़ोर न आहे। अचे अदा चांहि वठो। ओ छा सोचियो अथई? ठीकु आहे सावण खान, छोकरनि खे वञी मोकिलियां थो। ख़ुदा कंदो वली दादा वारा कोन पुछंदा। अदा तो मथां ज़ोर कोन कयूं आहे पर असां सां बि मजबूरी आहे। इन करे न त तो मथां ज़ोर न आहे। इन में असांजो बि भलो थी पवंदो पर ख़ुदा वली दादा वारनि खे ईमान ॾे। रेस तोखे हथ जोड़े अर्ज़ था कयूं, असांजी न्याणीअ मथां ज़ुल्म करणु छॾे ॾियो। उहे सिर्फ़ तव्हांजी न्याणी न पर मुंहिंजी बि न्याणी आ। त पोइ उन मथां एॾा ज़ुल्म छो? केरु थो चए? त पोइ मुंहिंजी न्याणीअ खे हुनजी माउ सां मिलणु नथो ॾिनो वञे? हिन वक़्तु अॻ में ई असांजो दिमाग़ फिरियल आ। ॿियो त रोज़ रोज़ तुम्हारी माई भॻी बीठी हूंदी त पोइ ज़ाहिर आ। रईसा, जेकॾहिं असांजी न्याणी एतिरी ख़राब आहे न त पोइ हुन मां हथ कढ त असां हुनखे वठी वञूं। कन खोले ॿुधी छॾ गफ़ार, छोकिरी हाणे असांजी इज़त आ ऐं हिन घर मां हाणे हुनजो जनाज़ो ई निकिरंदो। ऐं इहो पंहिंजे दिल ऐं दिमाग़ मां ख़्यालु कढी छॾियो त हुनजो मुड़ुसु मरी वियो आ त छा असां हुनखे घर मां कढी छॾींदासीं? इहो त रेस सरासर ज़ुल्म आहे। अरे ज़ुल्म छाजो? असां छोरी टकनि जे एवज़ वरिती आ। उहे पैसा असां ॾियण लाइ तयार आहियूं। पाण खे नीलाम कंदासीं पर न्याणीअ खे असां ज़ुल्म में न छॾींदासीं। अरे कहिड़ो असां छोकिरीअ जे मथां ज़ुल्म कयो आहे जो दाऊं पियो करी? ऐं ॿी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो, 3 लखनि जे एवज़ जेकॾहिं हाणे तव्हां 30 लख बि ॾींदो न त बि छोकिरी वापसि कोन ॾींदोसांव। ऐं जेकॾहिं ॿीहर इन कम लाइ हिते आया हो न त मां तव्हांखे हितां बेइज़्तो करे कढंदुसि। हलो डरो, हलो। दरवेश, तू सुठो कोन थो करें पियो। हरू भरो राह गुनाह इन्हनि छोकरनि खे मार मिलंदी, मोचड़ा झले अचे निकिरंदा। पादर जी ॻाल्हि आहे, ठीकु आहे। अमां जेकॾहिं मोचड़नि जी ॻाल्हि आहे त पाण मञूं ई कोन था, रखूं कोन। वे वे वे। अरे छोरा
कोन था तव्हांखे वली दादा वारा बंदूक हणनि वो सावण अच्छी दाढ़ी सां मिंथ करे आयो हो ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त भाईचारो बि ॾिनो अथसि। ओ बाबा उहो सोनी घोरियो जेको कन चिञे। भागन भरी हे अॻे ई था वतन बहाना ॻोल्हींदा बहितर तूं हिननि खे वरी टिकर थी ॾे। अड़े छोकिरा उथो खणूं कोडर वञूं अलाह कंदो त तव्हांखे कुझु बि कोन चवंदा। अम्मा हिन कम खे छॾ असां ॿई भाउर सुभाणे खां शहर कम ते वेंदासीं। ठहियल ठुकियल पको फसल थो मिले छोरा मखण पए मथो न सड़ेव। ओ अम्मा मखण पए मथो कोन थो सड़े पर जेकॾहिं मथे जे मथां पादर पिया न पोइ केरु छॾाईंदो। अड़े हुननि खे अलाह ईमान ॾींदो कोन कुछंदा जेकॾहिं खणी कुछंदा नी त मां रेस वटि दहा खणी वेंदुसि। ठीकु आहे चवे थो बाबू करे तूं हलो अलाह कंदो कोन कुछंदा वञूं था। अम्मा दुआ कजे त सुध सवा करे मोटऊं। अलाह अलाह हलो कंदो बापा अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग। अड़े रेस अॻे कहिड़ो वरनायो आहे त हाणे वरनाईंदो हरू भरू छोकिरनि जा हद खंजराईंदो। अदा हुननि मिसकीननि खे चयो त अथई पर वलीदाद वारा हुननि खे ज़मीन आबाद करण कोन ॾींदा। भाॼई वलीदाद वारनि जी दुश्मनी असां सां आहे फ़क़ीरनि सां कहिड़ी। अदा हू वॾा बेनीमका आहिनि। भाॼई हमरा सभु अंदर आहिनि जेसि ताईं हुननि जी ज़मानत करायां तेसि ताईं पकल फसल रुली वेंदो। इन करे हुननि खे चाराना लालच ॾिनी अथमि ख़ुदा कंदो त फ़क़ीरनि सां कोन कुछंदा। अलाह कंदो अदा अलाह कंदो। अरे अरे मूं तोखे चयो न त ज़मीन में पाणी छॾिजां पोइ हेॾे छो आयो ई? रेस पाणी त सावण जो आहे। अरे ख़बर आहे पोइ छा कयूं? रेसो ख़बर फ़कीर न आहे उन जा छोकिरा ढोलण ऐं तारा सावण जी ज़मीन में पाणी पिया वहनि। छा? हा रेस उन्हनि चयो त असां ज़मीन भाईचारे ते कयूं पिया। ॻोह खे खणे खुटी त ॻोल्हे शिकारनि जा घर। मोला दादा जी अदा तूं ऐं अनवर वञो ऐं उन्हनि जो अहिड़ो त असर कयो जो वरी ॻोठ जो को बि माण्हू पाणी में हथ विझण जी जुरत न करे। टक्कर करे भंज टक्कर करे आइटा इटा इटा एंटो ओया कुछ नहीं आया कुछ नहीं ये बदल दी गया इटा कदी से अदा ओयो पादर पे था जनी पादर ना दा ये जमीन ते चक्कर लाइंदा हुंदा। अरे ये चक्कर ते चना ने हथियार रखो न चना टक्कर करे अदा हिन जी दुश्मनी आ। जेकॾहिं असांखे कुझु चयो न त हथ जोड़े निकिरी पवंदासीं बाक़ी छेड़े जी ज़रूरत कान्हे। हा ईअं कंदासीं बचंदासीं न अदा 5 रुपया घटि मिड़ी कम खे पटे अचनि था। अदा अस्सलाम वालेकुम। अड़े डे पानी कंहिंजी इजाज़त सां पियो वो अदा हुआ न सावण जा सका
भागा भरी वो नहीं कब के सके मिस्कीन है मिस्कीन ॾिसो बाबला पंहिंजे अखियुनि सां ॾिसो ते वली दादा वारनि जे ॾाढ जो नमूनो रेस वली दादा वारनि जे ॾाढ जो न साईं अवां जी छूट जो नतीजो आहे रेस गरीब जो ॿार जाॾे काॾे चार अहिड़ा पादर हयातनि असांजो कुकू सुॼाए विधूं अथनि बेगुनाह रेस बेगुनाह असांखे इहे कुटियो अथनि जीअं उठ पतड़ ते कुटबो आहे बाबला तूं वॾो आहीं बा रेस बाबला हेॾे मुंहिंजे हथनि ॾे ॾिस मां चवां थी असांजो दाद फरियाद कर जे न कई असांजो दाद फरियाद त मां भले साईं खणी अचे दर ते वेही रहती साईं तेसी ताईं न उथंदी साईं जेसी ताईं असांजो दाद फरियाद न कंदे बच्चा त रेस मूंसां ज़ाइफा माण्हू सां विढ़िया आहिनि भला असांजो ॾोह कयो हुआ असां ग़रीब आहियूं तंहिंजे करे घर में गिरी अची असांखे कुटे था वञनि तव्हां हिन वक़्तु घर हलो मां वली दादा खे हींअर ई थो घुरायां रेस असांजो दाद फरियाद कर पर जेकॾहिं नथो दाद फरियाद करे नी त मां बेवस थी पवंदी साईं पोइ झोली झले पीटींदी साईं रेस न त ख़ुदा जे वास्ते असांजो दाद कर अलाह ते रख माई अलाह ते रख बस अलाह के पारता अचो मां अचो बाबा अचो हल बाबा वास्ते खुदा जे असांजो दाद हल बाबा सवेली हणोनी चोर के डोंको हल बाबा मूंखे त पहिरियों ई सुझे पियो त ही वली दादा वारा कोन मञींदा जबल जो ज़िद हो त हिकु दफ़ो वञो नाज़ा मुंहिंजी थी आहे ऐं हाणे मां ई थो चवां त नाज़ा खे विसारे छॾियो ऐं हितां हलण जी कयो हलिया त हलूं बाबा पर जेको ही फसुल कयो अथऊं उन जो छा थींदो पंहिंजी इज़त ऐं जान खां वधीक फसुल न आहे कीअं चाचा बाबा जेका तव्हां सभिनी जी सलाह नाज़ा खां सवाइ तव्हां वापसि कोन हलंदासीं नाज़ा मुंहिंजी थी आहे ऐं मूं उनखे मोह सहायो सोट नाज़ा सां कुझु रिश्तो असांजो बि लॻे थो जबल असां वञूं था त नाज़ा असांजी दादली हुई ऐं असां सभिनी जो हुन सां रिश्तो आहे पर हू नाज़ा खे कोन छॾींदा असांजी इन में ई भलाई आहे त असां वापसि हलिया हलूं अञा त वस बि कोन थी आहे एतिरो जल्दी हलण जी कहिड़ी ज़रूरत आहे जॾहिं वस थी तॾहिं हलंदासीं ओसी ताईं हितां काॾे बि कोन वेंदासीं तूं ॿाहिरि वञी तो मूंखे ॾाढो ख़ौफ़ थो थिए भाॼई मां ॿाहिरि रुलंदो ई न करे थो वठां त हू पलांत में मूंखे मारे विझनि त जीअं असांजे औलाद तां मुसीबत टरी वञे अदा ठा जो को आसरो आहे ॿ ॾींहं ठुक टोड़ कयमि पर हुन निभागनि धकाणी मूंखे खट भेड़ो करे छॾियो हाणे हलण जहिड़ो थियो आहियां
वरी नए सिर कोशिश कयां थो। फ़क़ीरनि सां कहिड़ो हशर कयो अथनि अदा? भाॼई मूं सोचियो त फ़क़ीरनि खे कुझु कोन चवंदा, इन करे खबर फ़क़ीर खे मिंथ मेड़ कयमि। मां ग़लत हुयुसि, पर वली दात वारनि में त इंसानियत ई कान्हे। अदा, छोकिरनि खे छॾाइण खां पहिरियां फ़ैसिले जी कोशिश कर। भाॼई फ़ैसिले जे लाइ बि कोशिश कयां थो, पर हमराहनि खे छॾाइण बि लाज़मी आहे। जॾहिं हमराह ॿाहिरि निकिरी आया त पोइ ई कुझु भरजलो थींदो ऐं वली दात वारनि खे पोइ ई फ़ैसिले जे लाइ मजबूर करे सघिजे थो। वली तू हाणे सभु हदूं औरांगीदो थो वञे। मूंखे इहो त ॿुधाए, फ़क़ीरनि सां वेहण सां छा तुंहिंजो प्लान पूरो थी वियो? रिस ॻाल्हि पलांद जी न आहे। मां सावण जो घर ऐं ॿनियूं वीरान ॾिसण थो चाहियां, ऐं ये छोरा हलिया सावण जूं ॿनियूं आबाद करण। उन्हनि खे तूं इज़त सां बि सम्झाए सघे पियो। ख़ाली दड़को ॾियनि हा न त ज़मीनूं आबाद करण त छा, पर 12 महीना घर खां ॿाहिरि बि कोन निकिरनि हा। रिस जेकॾहिं उन्हनि खे हथ जोड़े इज़त सां सम्झाए वापसि कया हा न, त ॿियो अची वरी ज़मीन में हथ विझे हा। उन्हीअ करे इन्हनि सां अहिड़ो हशर करणो पियो। रिस ॿुधो न अथई, चवंदा आहिनि त दब दांगीअ वारी खे त कुने वारी कन करे। वली तुंहिंजो हठ ऐं इहो ज़िद मूंखे भाव आहे त कॾहिं तोखे कंहिं वॾे आज़ार में न विझे। रिस बाक़ी तव्हां छा जे लाइ वेठा हो? तव्हां जे हूंदे असां आज़ार में पवंदासीं न रिस, न कॾहिं बि न। मुंहिंजो जेको हाल आहे मां तोसां हाज़िर वेठो आहियां, पर वली थोरो हथ हल्को रख। ठीकु आहे रिस, अॻिते हथ हल्को रखंदुसि। ओ अब्बा, जेकॾहिं तव्हां ईअं रुलंदा रहियो न त पोइ इहे बेखूंदा थी मरी वेंदव। रोज़ पिया पादर खाईंदव, न राहे खुदा न राहे रसूल। ओ अब्बा, इन करे चवांव थी पई त कंहिं रोज़गार सां लॻो, मिठा रोज़गार सां लॻो। अम्मा, इहे पादर तो खाराइनि तो? मूंखे न चओ, इहे पादर पिणे खाराया अथव, पिणे। मूंखे कहिड़ी ख़बर त इहे वली दाद वारा ईअं कंदा? ख़बर ई कोन्हे तोखे? सभु ख़बर अथई त हो नांग हिन नांग। पो नांगनि जे ॿिरनि में हथ विझंदे त ज़रूर ॾंग पे, तॾहिं बि छोरनि खे मोकिले छॾी। भागन भरी तोखां ई सलाह वरती हुयमि, इएं छोकरनि खे कोन मोकिलियो। जेको थियो सो गुज़रियो, हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ। हिननि छोरनि निभागनि खे सम्झाए त वञी कंहिं रोज़गार सां लॻनि। साम्हूं वेठा अथई, सम्झाईंदे मूंखे थी चए तुंहिंजा पुट न आहिनि छा? वो मां पहिरीं पादरनि जो सूर त ख़तम थिए, पोइ वञी कमु ॻोल्हियूं था। हेॾे छोरा, हेॾे मुंडे ॾिसो। हे मां सींध जो वाइदो थी ॾियांव पई, तव्हां ॿिन्ही मां जेको बि मूंखे कमाए ॾेखारींदो, मां उन जी पहिरियों शादी कराईंदसि। सची पची वाइदो शादी कराईंदी है? हा, वाइदो हे वाइदो। अबा, पर असांखे संग केरु ॾींदो? ओ अब्बा, ॾींदा ॿियो न त मामा खां संग वठंदसि। हिननि खे संग मिलंदो? अरे जे सतोरा थींदा त छो न संग मिलंदो? अम्मा, तूं परणाईंदी न असांखे, पोइ ॾिसजांइ असांजो कमाइण। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग, हाणे ॾिसजांइ कमाइण। भाॼई, अॼु वकील सां ॻाल्हाए आयो आहियां। इंशाल्लाह जल्द हमराहनि खे ज़मानत ते ॿाहिरि आणींदुसि, पोइ पिया हाज़िरियूं खाईंदासीं। अदा, रईस छा चयो? रईस असांजो कोन मिलियो आहियां,
अल्लाह ख़ैर करे सुबुह जो रईस जो वञी वरी दर खड़काईंदुसि। अलाह साईं ईमान ॾींदो रईस खे। भाॼे वली दादा वारा बि रईस जे मुठ में बंद आहिनि। हुन न जेकॾहिं सचाई ॾेखारी त ठाह कराए वेंदो। वरी बि सुभाणे मिली थो ॾिसांसि त छा थो चए। जबल सोचुनि में कंहिंखे मारण जो प्रोग्राम पियो ठाहीं? वलीदाद खे। छा? हा मोर, जेसी ताईं इहो वलीदाद न मरंदो नाज़ा मथां अज़ाब कोन टरंदो। जबल तूं हाणे अधी नाज़ा खे विसारे छॾ। न मोर, नाज़ा मुंहिंजे वजूद में समायल आहे। मां मरी त सघां थो, पर नाज़ा खे विसारे नथो सघां। जबल तूं सम्झी थो त तूं इन वलीदाद खे मारण खां पोइ तूं हितां ज़िंदा निकिरी वेंदे? पीरल जे मौत जो हुननि कहिड़ो प्लान कयो आहे जो मुंहिंजो खून कंदा? सावण खे रोज़ पिया था पादर हणनि, बाक़ी हमरान खे ॿधाए छॾियो अथनि। तूं ॿुधाए इन खां वधीक अञा कहिड़ो प्लान थींदो आहे? मोर, सावण जे छोकरनि सां मूंखे तो भेटी। फ़र्क़ु कहिड़ो आहे? उन्हनि जा तूं बि थो रोज़ पादर खाई। मोर, मूं मथां जेकी हू हथ खणनि था, मां कुझु बि नथो कयां। इहा मुंहिंजी बुज़दिली न, मजबूरी आहे। जॾहिं वक़्तु आयो ऐं मुंहिंजी ॿिचीअ मां मजबूरीअ जो फंदो निकितो त पोइ मां वलीदाद खे ॿुधाईंदुसि त जवान केरु आहे। अनवर, ही कुराड़ो उठ फिरंदो अचे थो। ओ छा सलाह थई? थी वञे दमादम मस्त कलंद। मोला त ॼाणे त पोइ वठ अड़। वली, हाणे न छोरनि खे समझाए। हाणे ही मुझे चवण ई नथियूं वठनि। पाण में साठड़ियूं गाठड़ियूं लॻे वेठियूं आहिनि, मुझे हिकु बि नथियूं ॿुधनि। जनत, मां ॿाहिरनि दुश्मननि खे मोह ॾियां या हिते वेही तव्हां जा फ़ैसिला कयां? मूंखे ख़बर हुई तोखे चवंदुसि न तो उल्टो मूं मथां ॾोह ॾेई ऐं मूंखे ई घटि वधि चवंदे। हाणे तूं ॼाण ऐं पंहिंजे घर जा मसला ॼाण। मूंखे लाचार कोन पियो आहे जो इन्हनि छोरनि हथां पंहिंजी बेइज़ती वठी करायां।
इन्हनि जी वेठी चौकीदारी कयां तुंहिंजूं छिड़बियूं सहा हाणे छोकिरियूं निकिरनि थियूं न घर मां निकिरी वञनि पोइ पाण अची इन्हनि खे मोह ॾिजांइ पोइ माण्हू तो मथां खिलंदा मुंहिंजे मथां कोन खिलंदा हा कॾहिं मूं तोखे छिड़ ॿ ॾेई ॻाल्हायो आहे भला हिन घर खे तूं न संभालींदी त ॿियो केरु संभालींदो छा कयां जेकॾहिं पुछां थी न त ही छोरियूं मूंखे ॻिची नथियूं हथ विझनि या छूट तो ई इन्हनि खे ॾिनी आहे तॾहिं ते एतिरियूं आकरियूं थी वयूं आहिनि न त इन्हनि जी मजाल अॼु ॾींहं खां पोइ जेकॾहिं ही तोखे वरंदी ॾियनि या तोसां ज़बान हणनि जेकॾहिं मूं तुंहिंजे साम्हूं बीही हिननि जी खल न लाथी न त मुंहिंजो नालो बि वलीदाद खान न आहे अॻे ई मां घणो परेशान आहियां इन करे घर जे मथे जो सूर विहारण नथो चाहियां आईंदा जेकॾहिं जन्नत शिकायत कई त अदा ॾो असांजो न पर बस हाणे बस मां वधीक सफ़ाई ॿुधणु नथो चाहियां मेसड़ियूं हाणे मेसड़ पाए छॾियो छा थियो मूंखे ॾिसो वञो घर जो कमकार कयो खल न लहराए छॾियांव हलाणे रोब थियूं कनि हुते सम्झनि थियूं पंहिंजो पाण खे ॿुधी नथियूं मरनि छा ॻाल्हि आहे का ॻाल्हि कान्हे बाजे का ॻाल्हि कान्हे अदा का ॻाल्हि त ज़रूर आहे असांजे मथां केतिरियूं बि मुसीबतूं छो न आयूं हुजनि पर मां तोखे ईअं रोईंदे कॾहिं बि कोन ॾिठो आहे बाजे का बि ॻाल्हि कान्हे मां नथो चाहियां त असीं हथियार खणूं पर असांजे लाइ हालात अहिड़ा पैदा कया था वञनि जो माण्हू मजबूर थियो थो पवे कुझु न कुझु करण ते अल्लाह ख़ैर कंदो अदा मौला अहिड़ियुनि हालतनि खां बचाईंदो अल्लाह कंदो जल्द फ़ैसिलो थी वेंदो फ़ैसिलो केरु कंदो फ़ैसिलो अदा रईस आसरो नाहे ॾिनो छा चवां भाॼई मूं वटि अहिड़ा गंदा लफ़्ज़ न आहिनि जिन जी भेटा रही सघे ॾिया चइबो त जवाब ॾेई छॾियईं जी भाॼई अदा हाणे छा थींदो हाणे उहो कुझु थींदो जंहिं लाइ असां कॾहिं सोचो बि न आहे जबल तूं सिधो छॾी छो नथो जबल हिते सभिनी खे माराए पोइ ई हितां निकिरंदो मां कंहिंखे छो मारींदुसि सभिनी खे पंहिंजो मौत मारींदो जॾहिं वक़्तु पूरो थींदो पोइ हिते छा हुते छा मञूं था मौत देश परदेस कोन थो ॾिसे पर हिते असां अज़ाब में आहियूं मौत जो ख़ौफ़ चारई पर सिर जे मथां आहे
ओए तव्हां वञो, कहिड़ो कया तव्हांखे? मां जेसी ताईं नाज़ा खे पाण सां वठी न हलंदुसि, मां न हलंदुसि। जबल तूं एतिरो ख़ुशि न थी त नाज़ा जो मुड़ुसु मरी वियो आहे त हू हुनखे हिते छॾींदा। ख़बर आहे मूंखे, जेसी ताईं वलीदाद न मरंदो ओसी ताईं नाज़ा खे हितां इजाज़त न मिलंदी। हू एतिरो सुथरो मरण वारो नाहे। हुन मुंहिंजे बचड़े जो सिर त खयो आहे, पर ख़बर नाहे त अञा अलाए घणनि जा सिर खणंदो। घणो ई ज़ुल्म करे चुको आहे, हाणे वलीदाद जो वारो आहे। केरु आहे जिने ॾाइण खे कोई मारींदो? सावण जा छोकिरा। उन्हनि मिसकीननि में एतिरी साहप किथे आहे? जेकॾहिं उन्हनि खां ॾाढो थियो त मां लेटाईंदोसांसि। जीअं तो पीरल खे पूरो कयो। छा मतलब आहे तुंहिंजो? मुंहिंजो मक़सद जीअं तो पीरल खे पूरो कयो। भाई तूं होश में आई? खून निकड़ा कम मसलो वरी मुंहिंजी जी न दी चाहीं। मूं त ईअं पे ॻाल्हि कई, तोखे छो थी वॾी कावड़ लॻी? अॻिते सोचे समझी पोइ ॻाल्हाईंदी कर। भड़की उथियो, उन मां लॻे थो त खून इन ई कया आहिनि। जेकॾहिं मुंहिंजे पुट जो क़ातिल इहो आहे त पोइ यादि रखे, खादमे जो ज़हर मां ई खाराईंदीमांसि। अदी भागुल, चाहे में पतीअ जो चमचो कुछ सरस विझ जाए, कड़क पीअंदो आहियां। दिल में न कजाए त फ़कीर फरमाइशूं पियो करे, दरवेश आहियां दुआ कंदो सां। अदा तू फिकर न कर, चाहे तोखे तुझी पसंद जी मिलंदी। सावण खान दे खबर हमरान जी जमानत कॾहिं थो कराए? वग़ैरह इंशाल्लाह ॾींहं ॿिनि में हमरान खे ॿाहिरि ॾिसंदे। ॿाहिरि अचण खां पोइ वली दादा वारा वरी मसलो खड़ो कंदई। वग़ैरह वली दादा वारनि जे खौफ़ खां हमरान खे जेल में सड़ण त कोन ॾींदुसि न। भला सावण खान ठाह जो को आसरो आहे? वग़ैरह रेस वारो वली दादा जो तरफ़ वठियो वेठो आहे, ॿिए जी वली दादा वारा ॿुधंदा कोन। जेकॾहिं ठाह न थियो तमाम परे वञी पवंदो, ॿई बेड़ा तबाह थी वेंदा। वग़ैरह मूं पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिश कई आहे, पर वलीअ जो शौक़ आहे त पलांद कंदुसि। वग़ैरह हाणे जेको नसीब में हूंदो न उहो ई थींदो। हाणे असीं बि हणूं था बंदूकुनि खे तेल, पोइ खट खटाए छा। बस यार, बंदूकुनि जा मुंह बरडे हुजनि। मौला को मौजो कंदो, खुदा कंदो, अव्हां जो पाण में ठाह थी वेंदो। हिन दरवेश जी दुआ थी। चाची तव्हां बीहो त मां तव्हांजे लाइ अटो खणी अचां। जेकॾहिं भाॼी ॾिसी वरितो। हाओ अम्मा हाओ, आणे ॾेन। बसि मुंहिंजी अमड़ रब जो नाम मिठो आहे, जेतिरो ॾींदो ओतिरो वधंदो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह सत बिस्मिल्लाह। भाई जी रुठल कुंवार बि मुंहुं ॾेखारियो। अड़ी जन्नत, असां फ़कीर माण्हू कंहिंजी दिलि में कयूं ई कोन। इहे छो न थी चए त बुख पई मरी, तॾहिं वरी हिते धिका खाधा अथई। अचे चाची। ओ जन्नत ॾिठी न, तुंहिंजे इन्हे अटे लप जे करे असांजो चुल्हो ॿरण बंदि कोन थी वियो हो। पर छा तुंहिंजे घर जी चुल्ह ॿरे पई त पोइ असांजे दर धिका खाइण जी तोखे ज़रूरत कहिड़ी हुई? वापसि कर इहो अटो ऐं हली वञ पंहिंजे घर। ख़बरदार जो वरी मोटी आई आहीं। अम्मा मूंखे ॾे प्लेट त मां ॾियांसि अटो मोटाए। अचे अचे। बाहे का लगे खुदा जी मार पवई। भाॼड़ी भागन भरी त ॾिस छा मुंहिंजो हशर करे वई आहे। भाॼी ही छा?
ऐं चए थी मां अटके रही ये दंद न कढ मूंखे सॼी ख़बर आहे ये कम तव्हांजा आहिनि हा खिल नथी विझ जेकॾहिं ज़र्ज़ुलो बि ईंदो न तॾहिं बि हीअ माई ॾोह असां मथां ॾींदी ॾेह बि अछा मथां ॾींदी सुञाणा थी तव्हांखे मार पए हाणे अचे त सही तिन जूं टंगूं था भॼासि छा त करे वई आहे न उतां बि अथव अदा बेचार मूं तोखे भाईचारे करण खां अॻु में बार बार झलियो हो त हिननि सां भाईचारो न कर पोइ तूं न मुड़े जेके माण्हू पंहिंजी इज़त पंहिंजे हथ में खयूं अथनि उहे ॿिए जी इज़त कहिड़ी कंदा दिलि त चए थी हींअर जो हींअर वञी उन्हनि खे पूरो करे अचां इन सां अञा बि मसाला वधंदा मसइले जो हल सबुर आहे केतिरो चाचा अञा केतिरो सबर कयूं जेसीं ताईं हिते आहियूं तेसीं ताईं सब्र ई करिणो पवंदो ॿियो असां छा था करे सघूं रोज़ रोज़ जी बेइज्जती कराइण खां सुठो आहे तूं लॾे हलिया हलूं हाणे ई करिणो पवंदो फसल वञी खॾ में पवे को हले या न हले मां सुभाणे वञी वलीदाद सां ॻाल्हायां थो महिनत जा 2 रुपया ॾे थो त ठीकु आहे न त मां हितां निकिरी वियुसि बाक़ी अता वारनि जी मर्ज़ी आहे अदा असां तव्हांखे अकेलो न छॾींदासीं जेकॾहिं तव्हां हलो था त असां बि हलंदासीं अदा तुंहिंजी छा सलाह आहे मूंखे छॾ जबल हूं त हू छा थो चए जबल खे पंहिंजी इज़त जो ख़्यालु न आहे त पोइ असांजी इज़त जे बारे में छा सोचींदो जबल हाणे ओ जबल न आहे रहियो जबल जी गैरत ख़तम थी वई आहे सोट जबल हट कर जबल ओ छा थो करे जबल छॾे जबल होश कर चाहे हेॾो गैरती आहे न तव्हांजी वलीदाद खे ॿार जेको असां सभिनी खे बेइज्जतो करे चुको आहे जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न मां तोखे हींअर जो हींअर थो करे ॾेखारियां परे थो लुखड़ा पागल जनाई परे थो ये न कर जबल छॾियोसि कंदो कुझु बि कोन्हे हीउ रुॻो असांखे थो ॾेखारे मां तोखे थो ॿुधायां ख़ैर छा थींदी आहे जबल मां तोखे ॿाहूं थो ॿुधां हैड़ी भागन भरी तुंहिंजा भाग छा ॿुधायई ख़बर फ़क़ीर उन्हे महिल माईअ जी हालत ॾिसण वटां हुई फ़क़ीराणी तूं शायद इहा ॻाल्हि विसारे वेठी आहीं त हू घर में घिरी विढ़ंदा आहिनि पादर त हूअं बि घर में घिड़ी अचे त हणी वञनि पिया पोइ असां कुझु कयूं या न कयूं पादर त हणणा अथनि त हणी वेंदा इन जो मक़सदु त हाणे कुझु करे पोइ पादर खाईंदी आहे मां इन्हे ॾाइण जन्नत जो जीअण हराम कंदसि जीअण हाँ फ़क़ीराणी उन सां छा थींदो कुझु थिए या न थिए जॾहिं इन्हे माईअ असांजो जीअण हराम कयो आहे त मां छो माठ करे वेही रहां भला ॿियो असां करे बि छा था सघूं मां घणी माठ कयमि ख़बर फ़क़ीर पर इहा माई आहे जो मर्दनि खे चोरे असांजे मथां इल्ज़ाम हणी ऐं असांखे बेइज़तो थी कराए पई हर दफ़े मुड़े ई कोन थी पई पोइ मां छो माठ करे वियां इन माईअ सां अहिड़ो अशर कंदसि जो पंहिंजो पाण हीअं तोबह पई कंदी
भाॼई अॼु आसरो आहे त ज़मानत थी वेंदी, वधीक तूं दुआ कंदी रहिजे। अदा दुआ कयां त कीअं कयां? मां त उन्हनि खे जेल में बि नथी ॾिसी सघां ऐं ॿाहिरि बि नथी ॾिसी सघां। असां त ठाह जे लाइ वॾी कोशिशि कई, पर वलीअ वारनि न मञियो। हाणे जेको क़िस्मत में लिखियल हूंदो उहो ई थींदो। तूं परेशान न थी, अलाह मालिक आहे। बेशक अलाह मालिक आहे, उहो ई सणाई कंदो। अदा अञा घर जी बुहारी भी न ॾिनी अथई। बुहारी त ॼां थी बीठी, हथ त नाहे कढियो न। हथ कढण जी ॻाल्हि कोन थी कयां, हथ हलाइण जी ॻाल्हि थी कयां। जल्दी ॾेई वठ बुहारी। भाॼई मां बुहारी ॾियाराए थी वठांसि, तूं अजायो नाराज़ न थी। हिन मथां क्यास करण जी का बि ज़रूरत कान्हे। मूं जंहिंखे जेको कमु चयो आहे उनखे उहो ई करणो पवंदो। मूं पंहिंजो कमु लाहे छॾियो आहे। जेकॾहिं बस हाणे बस, हाणे घणी बि सियाणी न थी। हा जेकॾहिं कमु लाहे छॾियो अथई त वञी मानी पचा। मानी बि कयां थी, पर बुहारी ॾियण में देरि कान लॻंदी। न राणी, मां हे कमु कयां थी, तूं वञी पंहिंजो कमु कर। अजय ज़िद मां छा वरंदो? ॿुधई न त हिन छा चयो। हाणे वञ पंहिंजो कमु कर। जेकॾहिं इज़त सां न थी वञी त विझई ॼुंडनि में हथ। कयां थी कयां, होश मां न निकिर, अजायो थी मथो हाणे। आस्ते ॻाल्हाए, वेचारी ॻाल्हाए थी होश मां न निकिर। अरे अरे तूं ॾेई वठ बुहारी। बीठियूं आहिनि ॿई ॼणियूं त ॻाल्हाए, बान न कढी छॾियासि। होश में न निकिर। अदा मूं मथां यकीन कर, जेकी मूं चयो आहे उहो समूरो सच आहे। सच जेकर इहो सच आहे त पोइ सिज ओलह खां कोन उभरियो। थी सके तो वली दादा असांजी मजबूरीअ खे ॾिसंदे न मरम न, इन में बि का न का वली दादा जी लालच लिकियल हूंदी। बग़ैर लालच जे हू कंहिंसां बि चङाई कोन कंदा आहिनि। बग़ैर लालच जे हू कंहिंसां बि चङाई कोन कंदा आहिनि। कुछ भी हुजे अदा, पर कुदरत वारे उन्हनि जे दिल में असांजे लाइ रहमत ॾिनो आहे न। इहो रहम हुननि जे दिल में घणो वक़्तु कोन रहंदो। अदा हाणे भाॼाई बि वञी नाज़ा सां मिली सघे थी। वली दादा सां असां वाइदो कयो आहे त हू असां मां कंहिंखे कुझु बि कोन चवंदो। ख़ुदा कंदो अदा त ईअं ई थींदो। रुगो नाज़ा खे घर अचण ॾियनि। जॾहिं खां उहो शादी करे वई आहे, मूं न्याणीअ जो मुंहुं बि न आहे ॾिठो। तमामु जल्द नाज़ा जी बि इजाज़त वठंदुसि। न बिचारनि न, तकड़ न कजांइ, इन्हनि जे दिमाग़ फिरण में देरी न लॻंदी। अदा छा थियो आहे? छा ते तो रेड़ियूं करी? अदा साण सभिनी हमराहनि जी ज़मानत करायो आहे। छा मोला तो ॼाणे अदा, मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। सावण पंहिंजे हमराहनि सां रक्षा मुलही घर वियो। सुठो थियो। सुठो थियो? उतां त ज़मानत कराया आहिनि, पर हितां उन्हनि जी ज़मानत केरु कराईंदो? छो त मां सावण जे घर खे जेल बनाए छॾींदुसि। जेल। तव्हां सिर्फ़ होशियारी पकड़ियो। सावण वारनि खां पलांद करण जो वक़्तु अची वियो आहे। कीअं जबल? रईस, तव्हांजी मर्ज़ी आहे, पलांद कयो या ठा। तव्हांजो बि त मुड़ुस मुअल आहे। मुड़ुस मुअल आहे रईस, पर असां गरीब माण्हू कुछ ही नथा सघूं। घबराए न, तव्हांजो पलांद बि मां कंदुसि। मां। अम्मा तुंहिंजो मोह छो न थलाए? अबा पूरे खानदान जे मथां बंदूकूं सिधियूं हुजनि ऐं तूं मूंखां पुछी थो त आउं परेशान छो आहियां?
भागुल दुश्मनी गिची में पई आहे त हाणे उनखे मुंहुं बि ॾींदासीं। असां त घणई पे नटायो पर वली दाद वारनि ज़ोरी दुश्मनी असांजी गिचीअ में विधी आहे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾियो। जी बाबा। तकड़ ऐं अॻराई करण जी असांखे का बि ज़रूरत कान्हे। बाबा असां अॻराई कोन कंदासीं पर घर खां ॿाहिरि निकिरंदासीं न त वलीअ वारा असांजे लाइ गुलनि जो हार झलियूं कोन बीठा हूंदा। पोजायो घर खां ॿाहिरि निकिरण जी ज़रूरत बि कान्हे। जेकॾहिं इहा ई ॻाल्हि आहे न त पोइ जेल खां छो छॾाई? उते बि त हिकु जॻह ते वेठा हुयासीं। ॿाहिरि नथी रबो, कुझु सम्झण जी कर। अदा तव्हां भली न कुछो पर वली दादा कोन मुड़ंदा। जेकॾहिं तव्हां ॿाहिरि हुननि खे हथ न आयो त हो अंदरि घर में बि घिड़ी ईंदा। अम्मा चूड़ियूं असांजे हथनि में बि न आहिनि जो असांजे घर में घिड़ंदा। घिड़ंदा छा, घर में घिड़ी चुका आहिनि। अकेली औरत खे घर में ॾिसी तॾहिं घर में घिड़िया आहिनि। हाणे अचण ॾे उन्हनि खे। अदा वली दाद वारा पलांद करण खां सवाइ न मुड़ंदा। इन करे असांखे हर कदम सोच सम्झ सां करणो पवंदो। थोरी बि लापरवाही असांखे माराए विझंदी। इनजे करे चारई पैर असांजूं अखियूं खुलियल हुजनि। अम्मा हली अंदर वे। न अम्मा हितो ई ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए हली थी वञा। अंदरि हली वेहंदसि त उहो जन्नत अची वई त। अम्मा ख़ैर में अचण थियो आहे? अम्मा तोखो सवा मुंहिंजी नथी सरजे, एतिरी थी आहे पोइ बि मां नथी रही सघां। अम्मा तूं हाणे पंहिंजे दिलि मथां पथर रखी छॾ। हिते अची तूं पंहिंजी बेइज़ती थी कराए वञी। तंहिंखां सुठो आहे त तूं मूंखे मोह सहाए छॾ। अम्मा तूं अञा माउ न आहे थी। जॾहिं तूं माउ थिए न तॾहिं मां तोखां पुछंदसि। ऐं ॻाल्हि त ॿुध, तूं कंहिंजी इजाज़त सां हिन घर में आई आहीं? मूंखे धीअ सां मिलण लाइ इजाज़त वठणी पवंदी। हा हा ही घर ऊंचो आहे। हिन घर में पैर रखण लाइ तोखे इजाज़त वठणी पवंदी। छो वठे इजाज़त? हाँ न अम्मा न, तव्हां पाण में न विड़ो, बसि मां वञा थी। तुंहिंजो मुंहुं ॾिठमि इहो ई मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। मथो अलाए छा ते ख़राब थियो अथसि। रोज़ रोज़ भॻी बीठी आहियां। भागन भरी ये छोरा निभागा नजर कोन था अचनि। विया हूंदा होटल ते धिका खाइण, ॿियो वरी काॾे वेंदा। ॿुधो सावण खान हाणे पंहिंजे हमराहन खे ज़मानत ते ॿाहिरि वठी आयो आहे। हाणे वरी हिक पासे वली दाद वारा, ॿिए पासे सावण वारा हिक ॿिए ते फायरिंग कंदा, विच में को न को मिसकीन सटिजी वेंदो। इन्हे करे त चवां थो न त हाणे छोरनि खे घर खां ॿाहिरि न कढ। मुंहिंजे चवण सां घर में वेहंदा छा? एतिरा पादर लॻा अथनि तॾहिं बि घर में टिकाव कोन्हे। छोकरा महला तो घर पहुचनि न त जेकर चङो थी पवे। ॻोठ में ॿ टे फेर थिया त पाण ई वाह मींहुं करे अचे घर पहुचंदा। अरे काॾे था वञो? बाबा ज़मीन था चक्कर ॾियण को लाज़मी आहे छा? चाचा फसल सुके त भली सुकी वञे, असां घर जी कुंड में वेठा हुजूं। समझण जी कोशिश कयो। इन वक्त वली दादा वारा होश में न आहिनि। बाबा बाबा हू कॾहिं बि होश में न ईंदा।
जेतिरो असां लिकंदासीं न उहो असांजी ओतिरो ई गिचीअ में पवंदा। चाचा इन्हीअ करे ॿाहिरि वञूं था, जेको थियो न मर्स थी मोह ॾींदासीं। ठीकु आहे पुट, थोरो ख्याल सां। अदी मरियम कारी थी वञी? नाज़ा न थी अचां थी। भला कल्ह तोखे कुझु कोन चयनि छा? माईअ थोरो वात हयो पर थधी हुई। इन जो मक़सदु त वीचार सही पियो चवे। मूंखे बि ईअं ई लॻे पियो त वली दादा मोकल ॾिनी आहे। थी अच अदी, थी अच, अलाह ईमान ॾींदनि। मोर हाणे वलीदाद वारनि जी तबाही जो वक़्तु अची वियो आहे। न जबल, वली दादा वारनि खे कुझु बि कोन थींदो। तबाही त वरी बि रब्बू वारनि जी थींदी। वलीदाद वारनि खे उन्हनि जो ज़िद माराईंदो। जबल यार मूंखे नथो लॻे। वक़्तु ॿुधाईंदो, पर ॿिन्ही सूरतुनि में वलीदाद वारनि जी तबाही पक्की आहे। जेकर सावण वारनि जा मुड़स मुआ त वलीदाद वारा जेल में। मक़सद त असांजो रस्तो साफ़। असांजो रस्तो? जेसी ताईं इहे मरंदा न तेसी ताईं नाज़ा खे इजाज़त न मिलंदी। जेकर हिक पुट खे रबीअ वारनि लेटायो त बाक़ी रहल जो कम मां पूरो कंदुसि। अम्मा तुझो ईअं रोज़ रोज़ अचण छा कयां अम्मा, तुंहिंजी सिक मूंखे वेहणी नथी ॾे। खैर त आहे न अम्मा? ख़ुदा खे ख़बर अम्मा, तूं त जल्दी हितां वञण जी कर। वञ। हा अम्मा, मां वञां। छा थियो माई, छा थियो? ख़ुदा ई ॼाणे थो, मूंखे का ख़बर कान्हे। वली वारा आया, हथियार खणी विया, कुझु त ॿुधायो हूंदनि। न अदी न, मूंखे का बि ख़बर कान्हे। या अल्लाह साईं, तूं ख़ैर कजांइ। नाज़ा, तोखे कुझु ॿुधायूं? न दी, प्रभु वारा छुटी आया आहिनि। मूंखे त लॻे थो दादा जन उन जे पोयां विया आहिनि। रब्बू जी ख़बर त तोखे अॻु में ई पइजो थी वञे। रब्बू वारा छुटी आया न।
भजी आ पर केस ताईं भजंदो जॾहिं बि साम्हूं आयो त उहो ॾींहुं तव्हांजी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो। अचो। या अल्लाह तू खैर कजा मुंहिंजा मालिक। अवाम इन्हीं के रोकियो हम ना, रोकियो हम तो बाहर वञण सही ना है। पापा तू खौफ न कर, हाणे इहा ज़ोर आज़माई रोज पे हलंदी। जेसी ताईं वलीअ वारा ज़ोर आज़माए बस न कंदा तेस ताईं हू फैसले लाइ राज़ी कोन थींदा। जेसी ताईं हू पलांद में असां मां कंहिं हिक खे न मारींदा तेसी ताईं हू फ़ैसिलो कोन वारींदा। खैर गुर खैर, ये केड़ी पुगालियूं करी? भाॼा इहा हक़ीक़त आहे जेका अणटर आहे। बाबा उन्हनि जा हमरा असां बि लेटाए सघूं था, पर ही हथियार असां पंहिंजे बचाव लाइ खया आहिनि। इहो ई बहितर आहे त सिर्फ़ तव्हां पंहिंजो बचाव कंदा रहो। ॾिसूं त वञा केतिरो था अॻिते निकिरनि। जॾहिं हद खां टपिया न पोइ ई सिधियूं गोलियूं हलाईंदासीं। हाय अल्लाह, मुझे तो साह पियो निकिरे। माण्हू हिन मामले में रहन कीअं था? बेचारा थोड़ी तो खैर आहे न। खैर किथे आ भाई? ॿाहिरि ये धुड़िया कोन थी ॿुधी। इहो ई तो पुछां पई त ॿाहिरि छा थियो आ? छा थियो इन जी मूंखे का ख़बर कान्हे का। बस मां त जान बचाए हिते पहुतो आहियां। चाचा तूं ॾे ख़बर। इहो सावण ऐं वलीदाद वारनि हिक ॿिए ते फायरिंग कई आहे, ॿियो छा आहे? चाचा को नुक़सान तो कोन थियो आ न? न न को बि नुक़सान न थियो आहे। चाचा मुंहिंजी सलाह वठो त लॻो खणो ऐं हितां निकिरो। कंहिं महिल चई थो त वेहो, कंहिं महिल थो चई निकिरो। अहिड़ी हालत रही न त पोइ हिते केरु रही सघंदो? हाणे इहो कमु रोज़ थींदो। पंहिंजे कननि में कपा विझी छॾियो। थोरा हथनि मां भॼी आ, हथनि मां। काॾे वेंदा? हेठि त असांजे रुख ते चढ़ंदा। जबल ॾिठी छोरनि जो भॼण। रेस नाराज़ न थियो त हिकु ॻाल्हि चवां। चओ। रब्बू ऐं रुस्तम ॼाणी वाणी ज़मीन ते निकिता। हू तुंहिंजे साम्हूं ॿार आहिनि पर उन्हनि खे अनाड़ी न सम्झ। अड़े जेका बि ॻाल्हि आ खुली कर। रेस हू तव्हांजी ताक़त ॾिसण था चाहिनि। मौला तो जाने उन्हनि जे घर में घिरी उन्हनि खे पातर हयासे। अञा इहा सॼी ताक़त छा ॾिसंदा? हू तव्हांखे फुज़ूल में भॼाईंदा रहंदा ऐं तव्हां अनाड़ियुनि जी उन्हनि जे मथां फायरिंग कंदा रहंदा। नेठ ॻोठ वारा बेज़ार थी तव्हांजी शिकायत खणी वेंदा। कंहिं में दम आहे जो असांजे खिलाफ शिकायत खणी वञे? मुला दादा जबल सही तो चए। हाणे सावण वारनि खे थोरो आज़ाद छॾियो। भले हू असांजी हवा जे मथां मुंहं ॾरींदा रहनि। कुझु ॾींहं उन्हनि खे आज़ाद घुमण ॾियो त जीअं उन्हनि जे दिलनि मां खौफ़ ख़तम थिए। पोइ हिकु ई बार करे उन्हनि सभिनी खे ढेरी करे छॾींदासीं। अदा डायणनि तव्हांखे घर में कैद करे छॾियो आहे। अदी हिननि मोहन खे अलाह पुॼंदो, असां मिसकिन करे बि छा था सघूं? नाड़ी अदी
इन्हनि खे पिट पारां तो कुझु बि कोन थो करे पियो। उहा मूंखे ख़बर आहे जेका हथ खणी राति ॾींहं पिटियो थमान, पर मोहन खे थियो कुझु बि कोन्हे। अलाह जे घर देर आहे अंधेर कोन्हे। रब साईं बि एतिरी देर थो करे पियो जो असुल ग़रीबनि जो त साह ई निपोड़जी थो वञे। चाची इन्हनि जो बिलो हाणे असां कंदासीं, असां। ओ अब्बा जे ईअं कयव त सॼो ॻोठु तव्हांखे दुआऊं ॾींदो। कुझु को बि कोन थो पियो, पर वलीअ वारनि जे तरफ़ां सभिनी जा अंदर सड़िया पिया आहिनि, सड़िया। अदी असीं ग़रीब करे बि छा था सघूं? इहे ग़रीबनि जूं बददुआऊं ई इन्हनि ज़ालिमनि जूं पारूं पटींदियूं। अलाह कंदो, अदा अलाह कंदो त इन्हनि ज़ालिमनि जूं जल्द पारूं पटिजी वेंदियूं। आमीन अदी आमीन। अहिड़ी भागत भरी तुंहिंजा भाग। मां हलाए थी अदी। चङो अदी। हा दुआ कजा हाणे फ़कीर यानी। हा अलाह जी दुआ अथव, अलाह जी दुआ अथव, दुश्मन दफ़ा हूंदव। सोट हिते जो माहौल वञे तो ॾींहों ॾींहुं बिगड़ंदो। पोइ मां छा कयां? मां को तरह जो सूबेदार आहियां? यार मुंहिंजो साह मुठ में आहे ऐं तोखे मज़ाक लॻी आहे? मज़ाक कोन थो कयां, ॿुधाए मां छा कयां? यार हितो लॾो खणी हलो, किथे असां विच में पीसजी न वञूं। असांखे कुझु बि कोन थींदो, तूं को बि ख़ौफ़ न कर। यार तूं त अलाए कहिड़ी मिटीअ मां ठहियल आहीं। लोही मिटी मां। हाणे तूं बि वञी आराम कर, मूंखे बि आराम करण दे। ॾिसजाए हाणे ही पंहिंजे भाइरनि खे वठी ज़रूर ईंदो। सौट पंहिंजे घर में त गिदड़ बि शींहुं हूंदो आहे, असां बि पंहिंजे दर अॻियां बीठा आहियूं। जेकॾहिं आया न त मोहरींदासीं। नाज़ा, ये तो पंहिंजी कहिड़ी हालत करे छॾी आहे? जबल जॾहिं माण्हूअ जे दिलि मां जीअण जी उमेद ख़तम थी वञे न त उहो पंहिंजो पाण खे नाहे संवारींदो। तोखे जीअणो पवंदो, मुंहिंजे करे जीअणो पवंदो नाज़ा। जबल तुंहिंजी नाज़ा त उन ई ॾींहुं मरी वई जॾहिं हुनजो ॿिए सां निकाह थियो। बिना रूह जे ही ख़ाली वजूद भटकंदो थो रहे।
नासा मुझो रूह तू आई ऐं मां तुझो जिस्म। जेकॾहिं तू कमज़ोर थी पई न त मां भुरी पवंदुसि। छा कयां, मुंहिंजी हिम्मत टुटी पई आहे। हाणे वधीक सूर सहण जी मूं में सहपन आहे। जबल, तू पंहिंजी नाज़ा खे हितां जल्द वठी हल। जेकॾहिं मूंखे हितां जल्दी न वठी हलंदे त मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदसि। कमीना कहीं जाएगा। रानी मुझे बचाए। हम अंदर अंदर ना हो, दरवाजा बंद कर, दरवाजा बंद कर। तुम्हारी तो पड़ता थी बाबा छड़ बाजू ने बेगैरतन के मां खत्म करे छड़ी तू बेटे बुका छड़ बाबा छड़ छड़ सोत तो के जेको करो आहे भले कर, पर पहिरियों सॼे लोॾे खे रवानो कर। छा तू सभिनी खे पाराईंदे? छा थियो अदा मेरे हिन खे गॾु ॿार तोखे इहा पाण ॿुधाईंदी पाण। मां चवाई तो परते थी तो परते थी मां नाज़ा खे ज़िंदा कोन छॾंदुमि परते थी। छा मरियम तू ये भाॼा हितां जल्दी जल्दी निकिरी वञो। इन खां अॻु जो हू ज़ालिम कुझु कनि तव्हां हितां वञो। अनवर जो वात बंद कर, वात बंद करी। गोठ जा माण्हू असां था खिलन था। माण्हू खिलन तो ओतिरो खिलन, पर मां नाज़ा खे ज़िंदा कोन छॾंदुमि कोन छॾंदुमि। परते थी तो परते थी। मूं तोखे इहे नाहे चयो त चोरी खे छॾ, बंदूक हणीस। पर ये रड़ियूं घटि कर। गोठ जा माण्हू तरह तरह जूं ॻाल्हियूं कंदा। मूंखे नाहे कजी परवाह न। माण्हू भले छा बि चवनि, पर मां नाज़ा खे ज़िंदा कोन छॾंदुमि। परते थिए थो बस
मां चवाए तो दर खोल, खोल दर। अदा ना ये दर कौन खोलींदी? मुख्य क्षमता बस भले दर खोली थी या बोला दादे जी अदा दर भंज। अदा अदा मां दर खोलिया थी पर मूंखे मूंखे पैदा करण वारे जो कसम मां बेकसूर आहियां। अदा मां को भी गुनाह न कयो। सफाई पो बेरिया मां चवाए तो दर खोल, खोल दर। परते मां चवाए तो परते थी। वली छॾीस छॾीस वली छॾीस। कहाँ के वली खुटी खाई वाजे कौन ठाते कुछ नाज़ा के आओ तो इतनी करता नाज़ा 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 हल तू भी हलता नाज़ा 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 आओ जवाब जी निकलता नाज़ा हेलो हाणे मुझे नाज़ा अरे नाज़ा ला 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 जबल छा वली दाद वारा अती खे मारे छॾींदा? कुछ भी न थो चई सघिजे मोर, कुछ भी न। पोए पोए तो कुछ कर न जबल। मोर जेकॾहिं मुंहिंजे वस में हुजे न त नाज़ा खे हमेशह लाइ हितां वठी पंहिंजे वतन हलियो वञा। पर मां अकेलो सिर छा कयां? नाज़ा खे सालमन जे चंबे मों चढ़ायां या तव्हांजो ख्याल कयां? तू असांखे छॾे ॾे जबल। तू अदी नाज़ा खे हितां वठी हमेशह लाइ जबल हलियो वञ। मोर जेकॾहिं मूं ईअं कयो त पोइ वलीदाद तव्हां सभिनी खे माल जे वथाणनि ते ॿधी छॾींदो ऐं ओसी ताईं तव्हांजी ज़मानत न थींदी जेसी ताईं नाज़ा हुननि खे वापसि न मिलंदी। पोइ छा असां अदी नाज़ा खे मुंहुं सां आहियूं? न मोर न, हिक न हिक ॾींहुं ज़ुल्म जी चक्कीअ मां नाज़ा खे आज़ाद ज़रूर कराईंदुसि। अल्लाह कंदो जबल। इंशाअल्लाह। वरी भर कलमो न वली न। हिनखे मारण सां मुंहिंजो मसइलो ख़त्म न थींदो, अञा बि वधी वेंदो।
सॼे ॻोठ जूं गिलाऊं बि अव्हां जी ॻिचीअ में त छोरी कारी हुई। पोइ इन जे पलांद में कंहिंखे मारींदो? अव्हां जे भाउ जो पलांद कोन सॾिबो। हर को इहे ई चवंदो त छोरे जे करे कारी करे मारियो अथनि। जन्नत ॿियो को बि रस्तो न आहे बचो। हाणे हिनखे काॾे कंदासीं? वली खॾ घर में हुजे त किचिरो ॿाहिरि उछलण जी कहिड़ी ज़रूरत पई आहे? कचरो खॾ? जन्नत तुंहिंजो मक़सदु छा आहे? खुली ॻाल्हि कर। अकुल खां कम वठ वली, अकुल खां कम वठ। आऊं त चवां थी तूं छोरी जो निकाह मौलादात सां छो नथो कराई? घर जी इज्जत घर में ई रहंदी ऐं निकाह थी वियो त पोइ इहो जबल लामारा ॾियणी छॾे ॾींदो। जन्नत सलाह त लख जी ॾिनी अथई। मां ॿियो निकाह न कंदसि। मां तोखां सलाह कोन थो वठां। पर अदा मां बस हाणे बस। पंहिंजो वात बंदि रख। असांखे पाण में ॻाल्हाइण ॾे। राणी हिनखे अंदरि वठी वञ। हल हाणे हल। वली छा पे सोची? सोचां पियो त पहिरियां अदा पीरल जो पलांद कयां। पोइ जीअं तव्हां वञी जेल में पओ ऐं पोयां जबल अचे छोरी खे भॼाए वञे। पहिरियां छोरी ऐं मौलादात जो निकाह कराए छॾ। वॾो काज त कोन था कयूं। छोरी जे टंगुनि में ॾावण पइजी वेंदो। पोइ तव्हांखे रेल थिए या जेल थिए। छोरी त हथी की घर में हूंदी न। ईअं ई करणो पवंदो। उठ मते। चाहे उठ मते मां चाहे तो उठ। पर क्यों चाहे? चुप। आए छा अदा? तू चुप कर। अदा अदा क्यों छाए? चुप। अरे पकड़ियोस। अदा 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 छा थियो? अदा अदा न अदा अदा न। तो असांजी इज्जत जेको बदनामी जो टिको लातो आ। न न अदा। वो दाग जो तुझे रत सां धोई साफ कंदुस। मुझे कसूर न अदा अदा न अदा। तुझे रत सां
केड़ी बारानी हरकत कई थई पुत्र? छा कया अबा? हेतिरो त मजबूर थी चुको आहियां जो पंहिंजी मर्ज़ी सां कदम भी नथो खणी सघां। चाचा अरे जेतिरो जल्दी थी सके हितां निकिरी हलो। अबा हलऊं त काॾे हलऊं? वस थी कान्हे, पंहिंजे देश त उहो ई ॾुकार आहे। ओॾे हलंदासीं त बुख मरंदासीं। हिते वरी कहिड़ो जबल सां सभिनी खे सुकून सां रहण ॾींदो? तूं ॿुधाए सोट आखिर मां छा कयां? विसारे छॾ नाज़ा खे जबल। तूं छो पियो नाज़ा खे राति ॾींहुं यादि करी? जबल तूं ईअं सम्झ असां सभिनी जी ख़ुशीअ जे करे हिकु नाज़ानी कुर्बानी ॾिनी आहे। तव्हां परेशान न थियो, मां जबल खे वठी हितां निकिरी थो वञा। पर अबा बस हाणे बस, मां वधीक तुंहिंजी कुझु बि नथो ॿुधां। सुबुह जो लॾो पंहिंजो ॿध त तूं असां निकिरी था हलूं, बाक़ी गफ़ार ॼाणे हुनजी क़िस्मत। मौला दादा जी अदा जबल नज़र नथो अचे। असांजे पादरनि जे ख़ौफ़ खां जबल हेॾां जो रुख थोरे कंदो। अनवर जी अदा। तूं वञ गफ़ार ऐं जबल खे वठी अच। अदा गफ़ार खे छो? थोरो कमु अथसि। ठीकु आहे अदा। मौला दादा जी अदा। मूं सोचो आहे त तुंहिंजो निकाह नाज़ा सां करायां। अबा तोखे ऐं जबल खे अनवर छॾण आयो आहे ॿाहिरि। छो ख़ैर में? ख़ैर छा जो? जबल जेका हरकत कई आहे वलीदाद तव्हांखे इन लाइ घुरायो हूंदो।